मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं रोज़े जी हालत में नामरम औरत सां मोबाइल ते गपशप करणु कीअं आहे? रोज़ो बिल्कुलु साईं उनजो अजुर ख़तमु थी वञे, रोज़ो फासिल न थींदो, अजुर बिल्कुलु ख़तमु थी वेंदो। घणा नौजवान आहिनि जेके फ़ोननि ते लॻल पिया हूंदा आहिनि, मोबाइलनि ते गर्लफ्रेंड सां साईं हो फ़ोन ते ॻाल्हाईंदा आहिनि। साईं दोस्त आहे उन सां जेको आहे मां ॻाल्हायां थो, औरत आहे उन सां मां ॻाल्हायां थो, त साईं रोज़ो न थियो, फ़र्ज़ु जेको आहे लही वियो, बाक़ी नेकी कंहिं क़िस्म जी मिली न, मुतक़ी बि न थींदे तूं। ऐं न ई जेको गुनाह माफ़ थींदा आहिनि रोज़े ते। हिकिड़ो महीनो आहे, हिकिड़े महीने में बंदो नेकी जी तरफ़ माइल थियनि त हे कहिड़े क़िस्म जो रोज़ो आहे? रोज़ो तव्हांखे गुनाह खां ढाल, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, असियाम जुन्नतुन, रोज़ो ढाल आहे हिकिड़े क़िस्म जी। या रसूल छाजे करे ढाल आहे? अलाह जे नबी फरमायो गुनाह जे दरमियान ढाल आहे। रोज़ो रखो त गुनाह खां तव्हां बचंदव, पर रोज़ो रखे करे साॻो ई वरी जेको आहे बदमाशी में बंदो लॻो पियो हुजे त कहिड़े क़िस्म जो रोज़ो आहे? फ़र्ज़ु लही वेंदो, नेकी कंहिं क़िस्म जी हिकिड़ी बि नेकी जेको आहे न बंदे खे न मिलंदी जेको रोज़नि जे अंदरि इहे कम करी।